भारतीय शहर मुंबई में रिकॉर्ड बरसातुनि सबब बॉलीवुड स्टारनि जा शहाणा घर भी पाणी हेठि अची विया आहिनि। परॾेही मीडिया रिपोर्टनि मूजिब शहर में 24 कलाकनि दौरान 300 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी, जंहिं सबब रोडनि समेत पोश इलाइक़नि में भी पाणी बीहजी वियो आहे। रिपोर्टनि मूजिब बॉलीवुड शहनशाह अमिताभ बच्चन जो 200 करोड़ रुपयनि जो बंगलो प्रतीक्षा भी पाणी हेठि अची वियो आहे, जंहिं जूं वीडियोज़ सोशल मीडिया ते वायरल थी वियूं आहिनि। वायरल क्लिप में हिकु शहरी ॿुधाए रहियो आहे त मुंबई में लगातार बरसात सबब अमिताभ बच्चन जे बंगले जो मेन गेट ऐं अंदरूनी हिस्सा पाणी में बुॾी विया आहिनि। हिन चयो त कितना पानी भरा है, हम मेरे पीछे देख सकते हैं अमिताभ बच्चन सर का घर है, कितना पानी भर चुका है और पानी से देख सकते हैं कितना पानी भर चुका है अमिताभ बच्चन जी के घर में। और ये भी घर है उनका, और वो वाला भी घर है। भली केतिरो भी पैसो हुजे, न अमिताभ बची सघियो न अंबानी। मुंबई जी बरसात खां पोइ केर भी महफ़ूज़ न आहे। भारतीय अख़बार हिंदुस्तान टाइम्स मूजिब अमिताभ बच्चन खां सवाइ रानी मुखर्जी जे साहिरनि काजोल अजय देवगन जो घर ऐं धर्मेंद्र जो घर भी बरसाती पाणी हेठि अची वियो आहे, जिन खे ॾूरान इलाइक़नि ॾांहुं मुंतक़िल करण जूं पिण तयारियूं कयूं वयूं आहिनि।